एक ॿी अहम ख़बर अवांखे ॾिनी त अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत खे घर भेड़ो करण जी पूरी कोशिश करे रहिया आहियूं। असांजी पूरी कोशिश आहे, बाक़ी अल्लाह खे ख़बर आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत खे घर भेड़ो करण जी पूरी कोशिश करे रहिया आहियूं। असांजी पूरी कोशिश आहे, बाक़ी अल्लाह खे ख़बर आहे त हुकूमत कॾहिं वेंदी। रमज़ान शुगर मिल साईं आशियाना रेफरेंस में ॿुधणी जे मौक़े ते नेब कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अपोज़िशन लीडर ऐं नवाज़ लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त जिन माण्हुनि मुल्क में तबाही ऐं करप्शन कई उन्हनि खे पंहिंजे प्रकारनि जे करे ख़ौफ़ज़दा थियणु घुर्जे। शहबाज़ शरीफ़ चयो त हुक्मराननि मुल्क में तबाही ऐं करप्शन कई ग़रीब खे तबाह करे छॾियो आहे। महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। शहबाज़ शरीफ़ चयो त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल चई रही आहे त करप्शन जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत खे घर भेड़ो करण जी पूरी कोशिश करे रहिया आहियूं। असांजी पूरी कोशिश आहे, बाक़ी अल्लाह खे ख़बर आहे त हुकूमत कॾहिं वेंदी। रमज़ान शुगर मिल साईं आशियाना रेफरेंस में ॿुधणी जे मौक़े ते नेब कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अपोज़िशन लीडर ऐं नवाज़ लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त जिन माण्हुनि मुल्क में तबाही ऐं करप्शन कई उन्हनि खे पंहिंजे प्रकारनि जे करे ख़ौफ़ज़दा थियणु घुर्जे। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुक्मराननि मुल्क में तबाही ऐं करप्शन कई आहे, ग़रीब खे तबाह करे छॾियो आहे। महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल चई रही आहे त करप्शन जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि। अवांखे अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत खे घर भेड़ो करण जी पूरी कोशिश करे रहिया आहियूं। असांजी पूरी कोशिश आहे, बाक़ी अल्लाह खे ख़बर आहे त हुकूमत कॾहिं वेंदी। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुक्मराननि मुल्क में तबाही ऐं करप्शन कई ग़रीब खे तबाह करे छॾियो आहे। महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। शहबाज़ शरीफ़ चयो त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल चई रही आहे त करप्शन जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत खे घर भेड़ो करण जी पूरी कोशिश करे रहिया आहियूं। असांजी पूरी कोशिश आहे, बाक़ी अल्लाह खे ख़बर आहे त हुकूमत कॾहिं वेंदी। रमज़ान शुगर मिल ऐं आशियाना रेफरेंस में ॿुधणी जे मौक़े ते नेब कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अपोज़िशन लीडर ऐं नवाज़ लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त जिन माण्हुनि मुल्क में तबाही ऐं करप्शन कई उन्हनि खे पंहिंजे प्रकारनि जे करे ख़ौफ़ज़दा थियणु घुर्जे। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुक्मराननि मुल्क में तबाही ऐं करप्शन कई ग़रीब खे तबाह करे छॾियो। महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल चई रही आहे त करप्शन जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि।